अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आउं आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था रोड़ी खां रिपोर्ट आतिफ़ शाह। रोड़ी वेलफेयर फोरम ग्रुप जे एडमिन तरफ़ां तालका इस्पताल रोड़ीअ जो विज़िट कयो वियो, जंहिंजो मक़सदु इस्पतालनि में मरीज़नि जे इलाज ऐं मुआलजी, इस्पताल जी मौजूदा डॉक्टर्स जी कारकर्दगी, सहूलतनि ऐं मसाइलनि जो जाइज़ो वठणु वरितो वियो। उन सिलसिले में इस्पताल जे MS डॉक्टर सलाउद्दीन हुजण सां मुलाक़ात थी, जंहिं रोड़ी वेलफेयर फोरम ग्रुप जे एडमिन अब्दुल्ला कुरैशीअ खे तफ़सील सां सॼी इस्पताल जो विज़िट करायो। इस्पताल जो माहौल एमरजेंसी स्किन आई डेंटल लेबॉरेटरी वैक्सीनेशन अल्ट्रासाउंड एक्सरे डिपार्टमेंट एम्बुलेंस जनरेटर्स ऐं हर कम फंक्शनल नज़र आयो। ड्यूटी ते मौजूद डॉक्टर्स स्टाफ पंहिंजे कम में मसरूफ़ नज़र आया। रात जे टाइम लाइटनि जो बंदोबस्त कयल नज़र आयो। सिर्फ़ 2 मसला नज़र आया, इस्पताल इमारत जी रिपेयरिंग ऐं ॿियो सफ़ाई जे अमले जी खोट, जंहिंजे करे सफ़ाईअ जो मसलो नज़र आयो। MS हिकु लाइक़ ऐं फ़ाइक़ इंसान नज़र आयो। असां संदसि काविशनि ऐं कोशिशनि जी वाखाण कयूं था। इंशाअल्लाह रोड़ी वेलफेयर फोरम ग्रुप में रोड़ी जे समूरी आला क़यादत शामिल आहे ऐं पर्सनल बि वञी उन्हनि खे रोड़ी इस्पताल जे मसइलनि खां आगाही ॾींदुसि, जीअं इमारत जी रिपेयरिंग ऐं सफ़ाई अमले जी खोट ख़तमु थी सघे।